नाज़रीन न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के सुबह दिरों मां खबर ॾींदा हलूं त शिया उलमा काउंसिल जे SOIWO जी तंजीमुनि जे अॻुवाणनि सैयद मोहसिन अली शाह, सैयद अहमद अली शाह, सैयद जुमन शाह, मौलाना सफदर अली मल्ला, मौलाना साजिद अली मैदवी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जुमे जे ॾींहुं पेशावर में बम धमाके में शहीद थियलनि से इज़हार हमदर्दी ऐं खेनि ख़राज पेश करण लाइ शिया जामिया मस्जिद सोबोदिरो का सविन मोमिनन रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी प्रेस क्लब सोबोदिरो पहुती, जिते हिक वॾे जलसे में तब्दील थी वई। उन मौके ते अॻुवाणनि पंहिंजे ख़िताब में चयो त पाकिस्तान जे एजेंसियुनि जी बेहसी ते रोइण थो अचे। शिया क़त्ल आम ते ख़ामोशी एजेंसियुनि जी नाकामी जो चिटो सबूत है। शिया कम्यूनिटी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा पोइ लॻा आहिनि, इन्हनि खे बम गोलियुनि सां मारे नथो ख़त्म करे सघिजे। जलसे दौरान सख्त नारेबाज़ी पिण कई वई ऐं शुहदा पेशावर लाइ दुआए मग़फ़िरत पिण कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।